अंग्रेज़नि वटि जेकॾहिं राति हूंदी त उन जो ज़िक्र कंदा टू नाइट, जेकॾहिं को सुबुह जो कमु कयो था पिया या मंझंदि जो कमु कयो था पिया, राति जो था कयो या शाम जो, उन लाइ उन जो टाइम हिते तव्हांखे इस्तेमालु करिणो पवंदो। ठीकु आहे न, सिंधीअ में उनजे लाइ असां हिनमहिल चवंदा आहियूं। तो अंग्रेज़ीअ खे तव्हां कनेक्टिविटी ॾींदो, माना ॻंढींदो, त सिंधीअ में असां हीअं चवंदा आहियूं, अंग्रेज़ीअ में हीअं चवंदा आहिनि, तॾहिं तव्हांजी इंग्लिश लैंग्वेज जेको आहे सो करेक्ट थींदी। बजाए हिन जे जो तव्हां लफ़्ज़नि ते फोकस कंदा आहियो त बाबा टू नाइट माना अॼु राति, दिस मॉर्निंग माना हीअ सुबुह, ईअं न आहे। असां वटि लफ़्ज़ हिकिड़ा हूंदा आहिनि त हुन वटि ॿिया लफ़्ज़ हूंदा आहिनि, असांजा जुमिला हिकिड़ा हूंदा आहिनि त वरी ॿिया जुमिला ॻाल्हाईंदा आहिनि। इन करे इन तरीक़े खां बाज़ अची वञे माण्हू त बहितरु आहे त बाबा थो था थी थियूं अचे, माना अहिड़ी दुस दासी दोसी इहे क़िस्म जा जुमिला अचनि न, ईअं हीअं ट्रांसलेशन थींदी। इहे तव्हांखे रियल पुछो न त इहे गुमराह था कनि, इंग्लिश जे वेझो तव्हांखे त नथा अचणु ॾियनि। असां वटि इंग्लिश ॾुखी इन लाइ इहे आहे जो इन्हनि थोरनि लफ़्ज़नि में फासाए करे हिकिड़ो शॉर्टकट, हिकिड़ो मुख़्तसिर रस्तो ॻोल्हण जी कोशिशि कई वई आहे त अंग्रेज़ी में हीअं वञी टपी वेही रहियो, ईअं थोरी थींदो। यू हैव टू लिसन टू द नेटिव स्पीकर्स, यू विल हैव टू फॉलो द नेटिव स्पीकर्स ऑफ इंग्लिश। हिते तव्हांखे अंग्रेज़ी जेकॾहिं ॻाल्हाईंदो, ॿुधंदो, सिखंदो, सभु अंग्रेज़नि खे फॉलो करिणो आहे तव्हांखे।